मटियारे में खुराक खाते जी कार्रवाई गैरकानूनी तौर ते ज़िले मां ॿाहिरि मुंतक़िल थिंदड़ 25 ट्रकनि में मौजूद 5000 कणक जूं बोरियूं ज़ब्त करे सरकारी गुदामनि में मुंतक़िल कयूं वयूं। रिपोर्टर गुलाम फारूक शाह मूजिब डिप्टी कमिश्नर मटियारी जी हिदायतुनि ते खुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरी जी निगरानी में कणक जी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं गैरकानूनी तौर मुंतक़िली कंदड़ वापारियुनि ऐं डीलरनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। खुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरी ॿुधायो आहे त हिन महिल ताईं थियल कार्रवाइयुनि में पुलिस जी मदद सां मटियारी भिटशा हाला न्यू सईदाबाद ऐं नेशनल हाईवे ते 25 कणक जा कंटेनर ज़ब्त करे 5000 कणक जूं बोरियूं खुराक खाते जी सरकारी गुदामनि में लाथियूं वयूं आहिनि। हुन चयो त ज़िले अंदरि सरकारी अघ ते कणक जी ख़रीदारी लाइ सेंटर ते ख़रीदारी जो अमल पिणु जारी आहे। हुन आबादगारनि खे अपील कई आहे त हू सिंध हुकूमत जी खुराक खाते पारां क़ाइमु कयल मर्कज़नि ते कणक आणनि ऐं 10,000 रुपया फ़ी बोरी जे हिसाब सां विकिरो कनि। आबादगारनि खे हर सहूलियत ॾिनी पई वञे। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़र पारां खुराक खाते खे गैरकानूनी तौर कणक जी चुरपुर ते नज़र रखण, ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ करण जी हिदायत कंदे ज़िले पुलिस खे खुराक खाते जे अमलदारनि सां भरपूर सहकार करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि।